रियासत रियासत तू हिते अञा कल आयो आहीं सूबेदार। असां कातन जी रग रग खां वाकिफ़ आहियूं। जेसी ताईं जे पुट खे आज़ाद कोन कंदासीं न तेसी ताईं हू असां मां हथ कोन कढंदो। मूं जीअं ई कादन जे पुट खे आज़ाद कयो त हू असांखे मारे छॾींदा। असांजा लाश बि माइटनि खे हथ कोन ईंदा। तूं इन ॻाल्हि खे सम्झी छो नथो? सूबेदार साहब, कादन कॾहिं बि बादल खे मारण जो न सोचींदो। खणी जो ही पाण में आहिनि। बादल खे छॾे बि ॾींदा पर मूंखे मारे छॾींदा। तुंहिंजी ज़िंदगी जी ज़मानत मां ॾियां थो। तोखे कुझु बि न थींदो। तुंहिंजी पंहिंजी ज़िंदगी लटकी पई आहे त तूं मुंहिंजी ज़िंदगीअ जी छा ज़मानत ॾींदे? कादन मूंखे रहंड बि नथो ॾेई सघे। हेॾो कुटको ॾेई अचे तोखे हिते ॿधो अथई। पोइ बि चई थो त कादन मूंखे रहंड बि न ॾेई सघंदो। सम्झा तो तूं पंहिंजी ज़िंदगी खां बेज़ार आहीं। तॾहिं त तूं पनाह खे आज़ाद करण जी ॻाल्हि बि नथो करीं। मूंखे पंहिंजी ज़िंदगीअ सां प्यार आहे ऐं पनाह मुंहिंजी ज़िंदगीअ जी ज़मानत आहे। त पोइ तूं ई ॿुधाए त मां पंहिंजी ज़िंदगीअ जी ज़मानत खे हथ मां वञणु कीअं ॾींदुसि? बेवकूफ़ी करीं तो सूबेदार। तोखे कादन जी ज़बान मथां भरोसो करे पनाह खे आज़ाद करणो पवंदो। जेकॾहिं तो ईअं न कयो न त तूं पंहिंजो पाण सां गॾु असांखे बि माराईंदे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। थोरो थधे दिमाग़ सां थधी खोपड़ी कर। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। थोरो खोपड़ी खे थधो कर ऐं पंहिंजे थधे दिमाग़ सां सोच। अमा बख्ती, ही ज़ालिम अञा मुंहिंजे पुट खे आज़ाद नथा कनि। माना त तुंहिंजे आॾो नथा झुकनि। अञा मां पंहिंजा हथ गरम कया ई न आहिनि। मां पंहिंजे हथनि खे अञा नरम रखियो आहे। हथ खे गरम कर। हिननि ज़ालिमनि मथां को बि रहम न थियणु खपे। ठीकु आहे, फ़िलहाल तूं हल। मां हिन खे मुंहुं ॾेई वठां। ठीकु आहे तुंहिंजो। कदना काॾे पियो? हीर मूंखे तुंहिंजी ज़रूरत आहे। अंतरी माई पखती सां हाल ई हवाले थियो। तूं फ़िलहाल अमा बख्ती खां मिली वठ। मुंहिंजी फ़िलहाल ज़रूरत न आहे। हालत कंध में किल्ली अथसि, किल्ली कंधे ई नथो वरेस। अफ़सोस ही सभु जा सभु मैं माई बख्तीअ जा ग़ुलाम आहिनि, ग़ुलाम। अस्सलाम वालेकुम भाई। भाई खे निहाल ख़ान जो बिनियतन सां सलाम। मां त चवंदुसि भाई अलाह करे त 100 साल ज़िंदगी खारियो। जॾहिं न दिल मां दुआऊं निकिरनि पोइ अहिड़ी दुआऊं ॾींदो कर। ख़ैर, मक़सद जी ॻाल्हि कर। भाई कहिड़ी कम जी ॻाल्हि कयां? कहिड़ी कयां? कहिड़ी करे कहिड़ी कयां? मुझे दिल जे सुरनि जी त तोखे ख़बर आहे न? जान औलाद आहे। जान औलाद जी ज़िंदगी जे ख़ातिर मूंखे पंहिंजो पटको लाहे तुंहिंजे पेरनि ते रखणो थो पवे। अरे हिन जे पटके जो मान रखिजे, मान रखिजे। जेकॾहिं औलाद जी अहिड़ी तरबियत न करी हा न त पीरीअ में ये पटका भी न लहनी हा।
ऐं न ई शर्म मज़ा कंहिं अॻियां तुंहिंजो इहे कंध झुकियल हुजे हा। तुंहिंजे शर्म जो कारण तुंहिंजी नाफ़रमान औलाद आहे ऐं तूं उन्हनि जूं ग़लतियूं दरगुज़र करे असांखे कठोरी ज़ालिम थो सम्झी। जवान औलाद केॾो बि नाफ़रमान छो न हुजे, पर हुनजो माउ हुनजो पीउ हुनजे ज़िंदगी जे ख़ातिर बेवस बणिजी पवंदो आहे। बेवस। जेकॾहिं मुंहिंजे पुट जी ज़िंदगी बख़्शी थी त ही लथल पटको पंहिंजे मथे ते खणी घर वञा, न त पंहिंजे जवान पुट जे मौत जो मातम करण जे लाइ पंहिंजो मथो उघाड़ण सां अॻेई करे छॾियो आहे। तो वारो इहो छोरो मरंदो कोन? एतिरो यकीन रख असां मथां। जेकॾहिं मरंदो न मूंखे यकीन आहे त खरंदो ज़रूर। हुनजी ज़िंदगी मौत खां बदतर करे छॾींदो इहो कादन। तुंहिंजे पुट जी सज़ा जो तयन पनाह जी हालत ॾिसण खां पोइ कयो वेंदो। पनाह कॾहिं थो वापसि अचे? जॾहिं तो वारो इहो छोरो ज़िद तां लहंदो। छोरो ज़िदी आहे, हू मरंदो मरी वेंदो पर पंहिंजी ज़िद तां कोन लहंदो। जेकॾहिं हू एॾो ज़िदी आहे त हुन लाइ कफन वठी रख। मां कादन खे चई क़बर खोटाए थी छॾियां। भाॼे 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 रहम कर। तुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु ॿुध। छा? सिर्फ़ हिकु चकर मूंखे पंहिंजे पुट सां मिलण जी इजाज़त ॾींदो? ठीकु आहे, राति अचिजो। कादन खे चई तव्हांजी मुलाक़ात कराए छॾींदमि। हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत, हिते हर कंहिं जिया पंहिंजी रियासत। रियासत 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 रियासत। मूंखे कसम आहे हिन लथल पग जो, जेका पग तुंहिंजे कदमनि में उछलाई तुंहिंजे पूरे खानदान खे पूरो करे तोखे रत जा ॻोढ़ा वारण ते मजबूर न कयमि त पंहिंजो पाण खे निहाल खान नस्ल राईंदुसि निहाल खान। तहां बादल जी जल्दबाज़ी जी ख़बर मूंखे छो कोन ॾिनी? इहो थी गुज़रियो, पर हाणे जमानदार जो छा सोचियो अथव? मां त चवां थो हिन खे हिते ॿधी खणी अचूं। न, फिलहाल त कंहिं में बि हथ न आहे विझणो। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। घूरल खान वियो शहर, उहो घर वापसि न अचणु घुर्जे। वक़्त ई पूरो कयोसि। फुसड़ी पनाह खे अगवा करण खां इहो सुठो कोन हो। हाणे भूरे खार खे पूरो करे विझंदा। रियासत 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 रियासत। यो टियों चक्कर आहे तुंहिंजे करे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ तुंहिंजे करे मूंखे कातन जे साम्हूं झुकणो थो पए। असल गेम कादन खेॾी वियो आहे, जंहिंखे असां सभु सम्झी न सघिया। केरु थो चए त मां हुनखे सम्झी न आहियां सघियो? पर ग़लती तव्हांजी आहे मूंसां, तव्हांजी। तव्हां बादल जी जल्दबाज़ी जी ख़बर मूंखे छो कोन ॾिनी? इहो थी गुज़रियो,
पर हाणे जमानदार जो छा सोचियो अथव? मां त चवां थो इन खे हिते ॿधी खणी अचूं। न, फिलहाल त कंहिंमें बि हथ न आहे विझणो, ना ई को मसलो खड़ो। पहिरियां सभ खां पहिरियां बादल खे उतां आज़ाद कराइणो आहे, छो जो बाबा साईं उन्हनि वटि ॻाल्हियुनि लाइ वियो आहे। जेकॾहिं अदा बादल खे फ़ैसिले में आणनि था ऐं ॻाल्हियूं थियनि थियूं त पोइ इन मसइले खे ॻाल्हियुनि ज़रिए ई हल कंदासीं। पर जेकॾहिं इन कादनि खे ज़ोर आज़माई जो शौक़ु आहे त पोइ खोले छॾंदासीं हथियारनि जो मुंहुं उन तरफ़। पोइ ख़बर पए इन कादनि खे त फ़क़ीरो बि कंहिंखां ताक़त में घटि न आहे। पोइ उहो भल कादन हुजे या रईस भूरल ख़ान या माई बख्ती। सम्झां थो त तुंहिंजा माइट तो मूं बेज़ार आहिनि, तॾहिं तोखे छॾाइण जी कोशिशि न पिया कनि। जंहिं मूंखे अगवा करायो आहे उहो तव्हांजो पीउ। पहिरियों इहा जांच कयो ज़िंदा आहे या बाबा हुनखे माराए छॾियो आहे। वॾो को ॻाल्हाइण जो बदतमीज़ आहीं। असां था चऊं त हिनखे पादर न हणूं, पर ही पादर घुरे थो। मां त ॿधल आहियां, तव्हांखे जेतिरा पादर हणा आहिनि हणी छॾियो, पर यादि रखी छॾिजो तव्हांजा चेहरा मां चङी तरह सुञाणे छॾिया आहिनि। हितां आज़ाद थियण खां पोइ तव्हां छा था सम्झो? मां तव्हां ॿिन्ही खे विसारे छॾींदुसि? न, कॾहिं बि न। तव्हांजो पीछो त मां कपर ताईं न छॾींदुसि। तोखे इहा पक आहे जो तूं हितां ज़िंदा वञी सघंदे? इहो त लिखे जो लेख आहे। इहा मालिक खे ख़बर आहे त हिते कंहिंजी मौत लिखियल आहे। मतां अचतो बाबा साईं अची वञे ऐं तव्हां ॿिन्ही खे दफ़ करे हिते ई पूरो करे छॾे। हिन छोरे खे पंहिंजे पीउ मथां वॾो नाज़ आहे। निभागा छोरो हूंदे तूं। बस हाणे बस, जेकॾहिं वधीक ॻाल्हाई न मूं त ॿधे छॾींदोसांइ। चइबो त बाबा साईं तूं इन माई बख्तीअ खे ॻाल्हियुनि लाइ राज़ी न करे सघे। यार तूं जेको बादशाह क़िस्म जो माण्हू ई अलाए छा। बाबा जेसिताईं पनाह आज़ाद थी घर नथो पहुचे न, तेसिताईं हू ॻाल्हियुनि जा राज़ी कीअं थींदा? इन जो मतलब त अदा वारा अञा ताईं कबूलदार न आहिनि थिया। ज़ाहिर आहे ईअं ई हूंदो। जेकॾहिं कबूलदार थी न पनाह जो ॾस ॾियनि हा न, त हिन महिल ताईं हे कादन वारा पंहिंजे छोरे खे घोड़े ते चाढ़े दुल्हन शरनाइन समेत असांजे दर ते अचे बीहारे हा। मिलणो पो मूंखे अदा बादल सां मिलणो ई पवंदो, छो त जेसी ताईं मां अदा बादल सां न मिलंदुसि न त अदा बादल कॾहिं बि कबूलदार कोन थींदो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, तोखे पूरी पक आहे त इन पनाह खे सारे छोरे अगवा कयो आहे ऐं हुनजे क़ैद जी बि ने पाण वारे छोरे खे ख़बर आहे? बाबा साईं इन पनाह खे अगवा सूबेदार करायो आहे ऐं हिन वक़्तु सूबेदार बि हुन जी क़ैद में आहे। अगरि ईअं त न आहे जॾहिं सूबेदार असांजे लाइ फाहीअ जा बंधा ठाहे पाण निकिरी हली वियो हुजे,
बाबा साईं इहा त पक आहे त सूबेदार कादन जी कैद में आहे। हाणे इहो कादन असांखे हुन सां मिलण ॾे थो या न, इहा हिकु अलॻि ॻाल्हि आहे। फकीरा तूं सिर्फ़ ऐं सिर्फ़ हिकिड़ी राति त इंतज़ारु कर। मां माईअ बख़्तीअ सां मिली चुको आहियां ऐं हुन मूंसां वाइदो कयो आहे त तव्हांखे बादल सां मुलाक़ात ज़रूरु कराईंदासीं, सम्झी? मूंखां वधीक त परेशान हूरा आहे। छो न परेशान थींदसि चाची, मूं ऐं पनाह नंढे लाइ खां गॾु ज़िंदगी गुज़ारी आहे। पनाह खे कुझु बि कोन थींदो, वो हिकु ॿिनि ॾींहंनि में वापसि अची वेंदो। कादन पनाह जे मोटी अचण खां पोइ पहिरियां हूर ई पनाह जी शादी कराए इहो ॿार लाहे छॾियो। हा बशीरा, मूं बि इहो सोचियो आहे त सभ खां पहिरियां इहो ई ॿार लाहिजे। चाची चाचा अची वियो आहे, हाणे मां घर थी हलां। शादीअ जो ॿुधी छोकिरी शर्माए वई। पहिरियों भेरो मूं हूर जे मुंहं ते मुर्क ॾिठी आहे। सॼो ॾींहुं तुंहिंजी ख़िदमत करे थी। हा, मुंहिंजी ख़िदमत लाइ त हूर आहे, पर मां अम्मा बख़्ती लाइ परेशान आहियां, छो त गुलनार उम्मीद सां आहे। सॼे घर जो कमु रुलियल हूंदो, खैरन सां पनाह वापसि अचे त सभई अली हवेली जे कम सां लॻो। राति ताईं मसइले ॻाल्हि करे वठंदासीं, सुभाणे ताईं खैरन सां पनाह अची वेंदो। तहिड़ो इलाज कजे हिन माई बख़्तीअ जो। हाणे खणी जा छॾ माणीअ खे। हे माई बख़्ती असांजी मानीअ में ज़हर मिलाए छॾियो। गिरहोड़ ते दिल्ली नथी चए। वयो है त का मिंथ मेड़ करीना करो ज़रूर हो। हिकु औरत खे वञी पंहिंजो पटको लाइ पेरनि में दी। इन्हनि जवान पुटनि जे करे मुंहिंजा पटका पिया लहनि, पटका। न छोरा हे ग़लती कन्ना, न मुंहिंजा हे पटका ई लहना। मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुध। घूरल खान वियो शहर, उहो घर वापसि न अचणु घुर्जे, वात जे पूरो कयोसि। फुसड़ी पनाह खे अगवा करण खां इहो सुठो कोन। हाणे भूरे खान खे पूरो करे विझना, तेने माई बख़्तीअ जी सॼी आकड़ पूरी थी वञे हा। उन खां पोइ कादन को मसलो कोन कंदो। असां भाइरनि जे झेड़े मां आहिनि, कादन खे निकिरणो ई पवंदो। तोखे बि इहा ख़बर आहे त कादन कॾहिं बि भूरल जी ज़िंदगी मां नथो निकिरी सघे। हा, बाक़ी हू मरी पवे, सभु माण्हू वठी वञी उन जी सीने ते बंदूकूं रखो त पोइ को उन जी ज़िंदगीअ मां निकिरी वञे त ॿी ॻाल्हि आहे। इन कादन खे पोइ ते हटाइण ॾाढो सवलो आहे। मां त चवां थो त पहिरीं अदा ने भूरल खान खे पूरो करे ने माईअ बख़्तीअ खे कयूं न धड़को, पोइ पाणे कादन या हटंदो या मरंदो। ऐं इहो बि ॿुधी छॾ त फ़क़ीर ऐं निहाल मथां तोखे भरोसो न करणु घुर्जे, छो त हू तोखे धोखे ॾियण में देर कोन कंदा। इन लाइ उन जी मुलाक़ात खां पोइ बादल ऐं सूबेदार मथां पहिरियों सख़्त करे छॾिजांइ। हुन ते पारो सख़्त आहे, बाक़ी उन्हनि में एतिरी ज़रूरत ई न आहे विड़ी सघनि। पर जॾहिं निहाल वारनि जो वारो आहे, उन्हनि जे तरफ़ सां तूं हथ में हथियार ज़रूरु खणंदी बाबा। उठे पेट जे लाइ निहाल वारनि लाइ थोरो घणो कमु कंदो आहे। रियासत 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 रियासत। राति निहाल ऐं फ़क़ीर तो वटि ईंदा, उन्हनि खे वठी वञी बादल सां मिलाए। बादल त बाथे वेठो आहे, बाक़ी पनाह खे अगवा करण में सूबेदार जा हथ आहिनि। सूबेदार नथो वञे। इहा हिननि जी गॾियल चाल आहे। जॾहिं हिननि खे वठी वञी बादल ऐं सूबेदार अॻियां बीहारींदे त निहाल वारा सूबेदार ते ज़ोर रखी पनाह जो ॾस पुछी वठंदा।
पहिरें पनाह खे उतां आज़ाद कराइण ज़रूरी आहे। उन खां पोइ उन्हनि जी सज़ा सोचींदासीं। ठीकु आहे अम्मा, जेको तव्हांजो हुकुम। ऐं इहो बि ॿुधी छॾ त फ़क़ीर ऐं निहाल मथां तोखे भरोसो न करणु घुर्जे, छो त हू तोखे धोखे ॾियण में देर कोन कंदा। इन लाइ उन जी मुलाक़ात खां पोइ बादल ऐं सूबेदार मथां पहिरियों सख़्तु करे छॾिजांइ। हुन ते पारो सख़्तु आहे, बाक़ी उन्हनि में एतिरी ज़रूरत ई न आहे विड़ी सघनि। पोइ बि ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। ठीकु आहे अम्मा, मां पूरो ख़्यालु रखंदुसि। अम्मा, चाचा पाण मुंहिंजी शादी जी ॻाल्हि करे पियो। हा, मां चवंदो त आहे, पर मसला वधी वेंदा आहिनि ऐं इन ॻाल्हि खे विसारे छॾींदो आहे। हिन चक्कर मां चाचा खे विसारण कान ॾींदसि। पुट, तूं लॾो लाहे वञी उन जे घर में वेही रहो, त पोइ मजबूर थी करे तुंहिंजो पनाह सां निकाह कराए छॾींदा। हाणे जेकॾहिं पनाह जे वापसि अचण खां पोइ मुंहिंजी शादीअ में ढर कयूं त पोइ मां उन्हनि जे घर में वञी वेही रहंदसि। मुंहिंजी इजाज़त अथई, तुंहिंजो पीउ ऐं भाउ तोखे इजाज़त ॾियनि त पोइ भली वञी रही पओ। ॾाढो थकिजी पियो आहियां पुट, कमु हाणे बिल्कुलु मूंखे छॾे जो थी। बाबा पोइ ईअं कयो, हथ में हथियार खणो, चाचा वांगुरु सॼो ॾींहुं गाॾीअ में घुमंदा वतो। न पुट, हथियारनि खां मूंखे नफ़रत आहे। जेकॾहिं हथियार खणा हा न, अॼु तो वरी चाचा जी जॻह ते मां हुजां। पर जॾहिं निहाल वारनि जो वारो आहे, उन्हनि जे तरफ़ खां तूं हथ में हथियार ज़रूरु खणंदी बाबा। पुठे पेर जे लाइ निहाल वारनि लाइ थोरो घणो कमु कंदो आहे। पोइ इहो कमु बि छॾे ॾे बाबा, रोज़ी मुंहिंजो मालिक ॾींदे। हा पुट, हाणे मूंखे पासीरो थियणो पवंदो। सोचियो, निहाल वॾो ख़तरनाक माण्हू आहे। जॾहिं बि हुनजे मथां मुसीबत आई न, सभ खां पहिरियां आदा कादनि जे हथां मूंखे माराईंदो। हाणे बाबा तूं अकुल वारी ॻाल्हि कई आहे। चाचा कादन कहिड़ो बि आहे, पर आहे त असांजो रतन। पोइ जेकॾहिं तूं दुश्मन सां मिली पंहिंजनि खे धोखो ॾींदे, उनजो अंजाम त बुरो निकिरंदो न। इन हक़ीक़त खे मां सम्झां थो पुट, पर इहो ज़मीर बि मूंखे मलमत कंदो आहे। हाणे कम खे हिमत कर, कमु छॾाए वठूं। कादन, असांखे कुछ देर लाइ अकेले में ॻाल्हाइण ॾींदो? ठीकु आहे, भली ॻाल्हाए। बक्ती मां सुबुह जो वापसि पियो अचां। साईं, तव्हां मुकमल तरह सां पंहिंजो चेकअप करायो। जल्दी अचण जी का ज़रूरत न आहे। तबीयत ख़राब न आहे, मां बिल्कुलु ठीकु आहियां। अॼु त रिपोर्ट अचण में अञा कुझु ॾींहं लॻंदा। तोखे त ख़बर आहे न मुफ़्ती, त तोखां सवाइ मां केॾो उदास रहंदो आहियां। सच पुछी त मूंखे तोखां सवाइ शहर में मज़ो ई कोन थो अचे। पर साईं, दिलमुराद खान त तोसां गॾु आहे। वो जवान आहे, उनखे घुमण फिरण लाइ आज़ादी घुरिजे। अजाए उनखे मां पाण सां गॾु विहारे क़ैद त करणु कोन थो चाहियां न। जेका तव्हांजी मर्ज़ी साईं, मां तव्हांखे कीअं थी रोके सघां त तव्हां पंहिंजे घर न अचो। चङो त पोइ सुबुह जो मां साझरी निकिरींदुसि ऐं ॿाहिरि 4-5 कलाकनि में तो वटि पहुची वेंदुसि। ठीकु आहे साईं, इंतज़ारु रहंदो तव्हांजो। ठीकु आहे, ओके। अम्मा, बाबा साईं खे चओ आहे न
त दिलमुराद खान खे बि पाण सां गॾु वठी अचे हा। हिते पहिरीं पनाह जे अगवा वारो मसलो लॻो पियो आहे। जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल में मूं दिलमुराद खान खे हिते घुरायो त हू वधीक दिल शिकस्ता थींदो। हिन लाइ पहिरें माहौल खे थधो थियण ॾे। पर अम्मा मुंहिंजी बि उन खां सवा न आहे सरंदी। ही मसलो हल थी वञे पोइ तोखे खैरन सां शहर मोकिलींदसि दिलमुराद खान ॾे। अम्मा पोइ मां पूरो महीनो उते हूंदसि न? जेतिरो वक़्तु तुंहिंजी दिलि चाहे तूं उते ई हुजजा। हाणे त ख़ुशि? हा। सही आहे। छोरो छोरो बस बाबा बस सताई सीटियो तो थी। ये पंहिंजा मसला हली घर हल कजा। हाणे मूंखे ॻाल्हाइण ॾियनि सां। अरे ही मुंहिंजो जेको अंदर आहे न अंदर बड़के छो बड़के ऐं तूं थो चई मां माठ करे बीहां त पोइ जूतो लाहे शुरू थी वञे मूं मथां बाबा। रियासत रियासत